चांडोकी तो मानी छो न खाधी? तोखे ख़बर आ रिस्क के पुठी ॾियण सुठी ॻाल्हि न आहे। मुंहिंजो खाइण पीअण ज़हर करे हाणे चओ था त रिस्क के पुठी ॾियण सुठी ॻाल्हि न आहे। पर इन सॼे मामले में मुंहिंजो ॾोह हुजे त ॻाल्हि कर। तव्हांजो ॾोह इहो आ त तव्हां में औलाद जे हक़ ख़ातिर विढ़ण जी हिम्मत न आहे। बहादुर मायरूं औलाद के हालतुनि जे रहम करम ते नाहिन छॾींदियूं। चांडोकी तुंहिंजो बाबा मजबूर आ, तू समझी छो नथी? कुछ समझण जी कोशिश कर। मां ॼाणा थी त खान बहादुर ॾींघो माण्हू आहे, पर ज़िंदगी ऐं मौत जो मालिक न आहे। बाबा खे इनकार करण जी हिम्मत करणी पवंदी। तुंहिंजे बाबा जे गुज़रियल वक्त जे कारनामनि खां खान बहादुर चङी तरह वाक़िफ़ आहे, इन करे उनजो ख्याल ज़रूर रखंदो। पर तुंहिंजो बाबा लोक लज्जा खां ख़ामोश आहे। न अम्मी, बाबा साईं ज़र अली जे बारे में ख़बर पवण खां पोइ मूंसां नफ़रत करण लॻो आहे। चांडोकी इहा तुंहिंजी कम अकली आहे। माइट औलाद खां के ग़लत ॻाल्हि ते नाराज़ त थी सघनि था, पर नफ़रत नथा करे सघनि। एनीवे, बाबा अचे त मां उन खां पुछंदसि। तेसि ताईं मानी न खाईंदसि। शामराद, छा तो समझी त खान बहादुर जे पुट ते इहो हमलो केर तो करे सके? खुदा खे मालूम इहा कंहिं हरकत कई आहे। वॾनि माण्हुनि जा दुश्मन बि खोड़ आहिनि। शामराद, पर ॻोठ में त ॿियूं ॻाल्हियूं पियूं हलनि। अलाए कहिड़ियूं? ॿुधूं पिया त तुंहिंजे पुट मल्हार नाग जे ॿिर में हथ विधा आहिनि। कंहिं हलाई आहे इहा ॻाल्हि? केर तो मूंसां ॻुझ में दुश्मनी करणु चाहे? मूं त इहा उन जी ख़बर ॿुधी आहे। भला आलम, या कंहिं फूक ॾिनी हूंदी। बहरहाल, शामराद, तोखे कावड़जण जे बदिरां इन ॻाल्हि ते गौर करणु खपे। अॼुकल्ह जे छोकिरनि ते को भरोसो न आहे। इहो त ठीकु आहे, पर मल्हार अहिड़े क़दम खणण खां पहिरें 100 भेरा सोचींदो। इहा ॻाल्हि मूंखे आगाह करण खां पहिरें नथो करे सघे। मूमल जे चवण मुताबिक़ चांडोकी जे निकाह जे लाइ खान बहादुर तोसां ज़िद वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।